ज़िले जी ट्रैफिक पुलिस जी कारकर्दगी वाइकी करे छॾी आहे। ठटे मकली घारो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ते हिननि ॾियारनि ते ख़ासि तौर ते आचर वारनि ॾियारनि ते वॾे अंग में ट्रैफिक पुलिस जा एहलकार मुक़ररु था, पर उहे सिर्फ़ु भत्ता उगाड़ी में जेके शामिल ॾिठा वञनि था रुॻो भत्तो विसूल। महबूब अपडेट लाया वांच वॾी महिरबानी। जी नाज़रीन मूंखे ॿुधाइनि पिया कराची मां पिकनिक मल्हाइण लाइ आयल जेके ज़ाइरीन आहिनि उन्हनि जी जेका कोस्टर आहे उहा कल्टी थी पई। वाक़ई अपडेट कयूं पिया हादसे में क्लिफ्टन कराची जा रहवासी 5 ॼणा ज़ख़्मी थिया। उन्हनि जा CCTV फुटेजिस जेके आहिनि उहे KTN न्यूज़ खे मिली विया आहिनि। तेज़ रफ़्तारी सबबु कोस्टर जेका आहे उहा कल्टी थी पई। जॾहिं कोस्टर तेज़ रफ़्तारी सां अची रही हुई ऐं स्पीड ब्रेकर जेका आहे उहा ड्राइवर खे नज़र आई, जंहिं सबबु ड्राइवर ब्रेक लॻाई त उन खां पोइ कोस्टर कल्टी थी पई। हिन जा CCTV फुटेजिस KTN न्यूज़ जी स्क्रीन ते वञी सघो था।